खुदारा अमन जो गहवारो बनायो कलंदर जे हिन धरतीअ खे नगरीअ खे असांखे ॿियूं सहूलियतूं नथियूं खपनि। हितां जेको मज़दूर आहे न रेढ़े रक्शे वारो मज़दूर जेको शाम जो 800,000 कमाए खीसे में करे थो वञे उनखे इहा बि पक कोन्हे त मां घर ताईं पहुचंदुसि या कोन पहुचंदुसि। सेवण में बदअमनी खिलाफ शहरनि ऐं उस्तादनि जो एहतजाज शिद्दत इख्तियार करे वियो आहे। प्राइमरी टीचर्स एसोसिएशन ऐं शहरनि नेशनल प्रेस क्लब सेवण आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरनि पुलिस ऐं ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे मुतालबो कयो त वधंदड़ ॾोहनि खे रोकियो वञे ऐं शहरनि जी जान माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ यक़ीनी बणायो वञे। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त 2 ॾींहं अॻु सेवण टल्टी रोड ते फुर दौरान हथियारबंदनि प्राइमरी उस्ताद अनवर सेतो जे नौजवान पुट शहज़ोर सेतो खे मुज़ामत करण ते गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। शहज़ोर सेतो हिन वक़्तु हैदराबाद जी निजी इस्पताल में ॻणती जोगी हालत में इलाज हेठि आहे। मुज़ाहिरनि चयो त फुर चोरियूं ऐं ॾोही वारदातूं वधण सबबि शहरनि में ख़ौफ़ पखिड़ियल आहे, जॾहिं त पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाई करण में नाकाम नज़र अची रही आहे। ज़ुल्म जी इंतिहा जो कंहिंखे रोके छा रोकिजे, छोकिरो शहर मां मोटे थो, गोलियूं थियूं लॻनि टंगुनि में, इस्पताल जो ख़र्चु कोन्हे। साईं जी तव्हां उन उस्ताद जी कंडीशन ॾिसंदव न, तव्हां ई रोई ॾींदव, असांजो तव्हां इंसाफ़ कंदव त हिन उस्ताद सां छा हूंदो घर में। जेको घर में अटो जंहिंखे न आहे उहो छोकिरे जो इलाज किथां कराए बोन केयर मां। बोन केयर जो ख़र्चु पूरे तालुके खां लिकियल कोन्हे। असां सां इंसाफ़ कयो वञे, छोकिरो असांजो बेड ते आहे ऐं असांजा चोरूं ऐं असांजी FIR कई वञे। अफ़सोस सां चवणो पए थो त तहरुक में को इदारो, को लॉ एनफोर्समेंट जो माण्हू, को जेको लाॻापियल एडमिनिस्ट्रेटर कंहिं बि अची हिननि सां हिन महिल ताईं राब्तो न कयो आहे त बाबा तव्हांजे लाइ हींअर छा करणु खपे ऐं छा कजे। असां हे उस्ताद जेको सभु गॾु थिया आहियूं अमुन जे लाइ। एहतजाज कंदड़नि चयो त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे चूंड तक में बि जेकॾहिं शहरनि जी जान ऐं माल महफ़ूज़ न हुजे त उहो लाॻापियल इदारनि जी कारकर्दगी ते सवाल आहे। पेटे अलफ अॻवाननि मोहम्मद बख्श रिंद, कमालुद्दीन ख़ासकेली ऐं ॿियनि चयो त जेकॾहिं जवाबदार गिरफ़्तार न कया विया ऐं बदअमनी ते ज़ाब्तो न आंदो वियो त एहतजाज जो दाइरो सॼे ज़िले ताईं वधाए वेंदो। जेकॾहिं शहज़ोर सेतो जा आख़िरी शहज़ोर सेतो जा जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे थोरो गिरफ़्तार न कया विया, उन्हनि खे सज़ा न ॾिनी वई, कानून जे कटड़े में न आंदो त 2 ॾींहंनि खां पोइ असीं शहरी उस्ताद वकील जेको आहे पंहिंजो पोरियत मज़दूर ऐं को अहिड़ो बहितरीनु लाअमल जोड़ींदासीं जो माना जेको आहे लाअमल जोड़े ऐं वरी असीं हिन पंहिंजे एहतजाज जो नओं रुख़ ऐं जेको आहे सो आणींदासीं नयो रुख़। असांखे अरमान इन ॻाल्हि जो आहे त हीअ असांजो तक जेको आहे, हीअ असांजो जेको तहलको आहे, उनजो चूंडियल नुमाइंदो साईं मुराद अली शाह साहिबु आहे जेको ख़ुदि पाण CM सिंध आहे। ऐं असांखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त हीअ केतिरे वक़्त खां वठी हीअ जेको असां सभिनी सां ज़ुल्म नाहक जबर थिए पियो, उन जे लाइ छो नोटिस नथी वठे इंतिज़ामिया, असांखे इहा ॻाल्हि बि सम्झ में कोन थी अचे। त साईं ख़ुदारा माण्हुनि ते रहम कयो, माण्हू तंग थी पिया आहिनि, एतिरो तंग थी पिया आहिनि जो यकीन कयो, असां सभु शहरी आहियूं, यकीन कयो हितां जेको मज़दूर आहे न रेढ़े रक्शे वारो मज़दूर जेको शाम जो 800,000 कमाए खीसे में करे थो वञे उनखे इहा बि पक कोन्हे त मां घर ताईं पहुचंदुसि या कोन पहुचंदुसि। सेवण में अमन अमान जी सूरत हाल ते शहरनि ऐं उस्तादनि पारां ॻणती जो इज़हार कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस पारां शहज़ोर सेतो ते हमले जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी बाबति अञा का हतमी अॻभराई साम्हूं न आई।